इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतहहिरीन। अल्लाह ताला जल्ल शानुहु मोहब्बत रखे तो उन्हनि माण्हुनि सां जेकी तौबा क़ाइल थियण वारा आहिनि, ऐं उन्हनि माण्हुनि सां अल्लाह मोहब्बत रखे थो जेके पाक साफ़ रहण वारा आहिनि। सुभान अल्लाह। हिन आयत पाक में ॿिनि क़िस्मनि जे माण्हुनि खे अल्लाह जो महबूब करार ॾिनो। अल्लाह वटि प्यारा आहिनि, अल्लाह वटि महबूब आहिनि, अल्लाह ख़ुदि उन्हनि सां मोहबत रखे थो। हिकिड़ा तौबा क़ाइल थियण वारा या पाक साफ़ रहण वारा। सुभान अल्लाह। पाकाई सफ़ाई जिस्म जी थींदी आहे, हिनखे सॾिबो आहे तहारत। ऐं तौबा क़ाइल थियण सां वरी क़ल्ब ऐं बातिन गुनाहनि खां पाक थींदी। सुभान अल्लाह। तौबा बि हिकिड़े क़िस्म जी तहारत ई आहे, पाकीज़गी। गुनाहनि जी गंदगी, गिलाज़त, बदबू, गुनाहनि वारी खां तौबा इंसान खे पाक बणाईंदी। ऐं वुज़ू करण सां, गुस्ल करण सां ज़ाहिर जिस्म तहारत ऐं पाकाई हासिल कंदो। जेको माण्हू पाक गुज़ारे थो, इन्नल्लाह युहिब्बु, अल्लाह उन सां मोहब्बत थो रखे। सुभान अल्लाह। इहा त मामूली ॻाल्हि न आहे जंहिंसां अल्लाह मोहब्बत रखे, यानी अल्लाह जो महबूब थी वञे। इहा मामूली ॻाल्हि न आहे, वॾो शरफ़ आहे, वॾो एज़ाज़ आहे, वॾो शान आहे जंहिंसां अल्लाह मोहब्बत रखे। जिस्म खे पाक साफ़ सुथरो रखण वारो माण्हू अल्लाह खे वणंदो आहे। आम माण्हू खे बि वणंदो, हिकिड़ो छेकड़ो माण्हू कपिड़ा मेरा गंदा, कंगो वारनि खे ॾिनल न हुजे, अखियुनि मां पिचूं पियूं वहनि, पघर जी छट कयूं पई वञे, हर कंहिंखे नफ़रत पई वठंदी। मजलिस में ईंदो त माण्हू खणी मुंहुं परते फेराईंदो, चवंदो आहे कहिड़ो माण्हू अची वियो। ख़ुदि मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो माण्हू आयो, मुंहिंजा वार गिंढड़ियल हुजनि, धूड़ मिटी पियल हुजे, समारतूं थियल न हुजनि, कपिड़ा मेरा हुजनि। जेको साईं जन जी अॻियूं आयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हिन माण्हू वटि उहो बि कोन्हे जो पंहिंजो बदन साफ़ करे। हिन साईं जन उनखे नापसंदि फरमायो। उहो माण्हू वियो, वञी बदन जी संवारत कई, ॿधियल वार ॿधई, न लाथई। साईं मुंहिंजा वारनि जी सेवा कई, वेझी साफ़ कराई, खुशबू लॻाए, साईं जन जे अॻियां आई। हुज़ूर जन मुल्की ऐं फरमायो त हीअ हालत हली आहे उन खां जेको पहिरीं तूं आई। सुभान अल्लाह। उन हालत खां हीअ हालत हली। इन्नल्लाह नज़ीफ़ुन युहिब्बुन नज़ाफ़ा। अल्लाह ताला ख़ुदि साफ़ सुथरो आहे ऐं सफ़ाई सुथराई खे रब पसंदि करे। अल्लाह ताला सफ़ाई ऐं सुथराई खे पसंदि करे। इन्नल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल। अल्लाह पाण बि सुहिणो आहे ऐं सूंहं खे पसंदि कंदो आहे। सुभान अल्लाह। सुहिणो माण्हू लिबास में सुहिणो, इख़लाक़ में सुहिणो, किरदार में सुहिणो, सीरत में, सूरत में जेको सुहिणो आहे न, अल्लाह खे वणे। सुभान अल्लाह। ऐं अहिड़ी सफ़ाई सुथराई जेका इस्लाम असांखे सेखारी आहे, कंहिं मज़हब में कोन्हे, कंहिं दीन धर्म में, कंहिं बि
ज़मीनी मज़हब या आसमानी मज़हब के भी मज़हब में एतिरी सफ़ाई सुथराई न आहे जेतिरी इस्लाम सेखारे। मसलन हबीबुल करीम फरमायो त इज़स्तयक़ज़ अहदुकुम मिन मनामिही फला यग़मिसन यदहु फिल इनाअ हत्ता यग़सिलहा सलासा। तव्हां मां को निंड मां उथे न त पाणीअ में हथ न ॿोड़े, जेसी ताईं 3 भेरा हथनि खे न धो तेसी ताईं खाधे पीते जी शइ खे हथ न लाए। 3 भेरा हथ धो साफ़ कयो पोइ खाधे जी शइ खे हथ लाए। माण्हू निंड मां उथियो अखियूं मरोटे ऐं नाक पाणी जो पियो आहे, मट पाणी जो पियो आहे, हुन में हथ ॿोड़े, शरीयत में जाइज़ न आहे। फला यग़मिसन यदहु फिल इनाअ, पंहिंजो हथ पाणी में न ॿोड़ियो, थांव में हथ न विझो। हत्ता यग़सिलहा सलासा, एसी ताईं जो 3 भेरा हथ धो पोइ खाधे पीते जी शइ खे हथ लाए। सुभान अल्लाह। नमाज़ ते अचो था न त ईअं न अचो, जेकॾहिं तव्हांखे तरो आहे त गुस्सो कयो, पाक साफ़ थियो। वुज़ू न अथव त वुज़ू कयो। तरो छा आहे, गुस्सो छा आहे, 3 भेरा सॼे बदन खे धो, पर अहिड़ो धो जो सुईअ जे पाखरे जेतिरी जाइ बि रहिजी न वञे। एतिरो बदन जे हर हिसे खे धो जो तव्हांजी दिलि तसल्ली खाए त हाणे धोई छॾियो। मसलन जेके अंधिया उज़ू आहिनि, लिकल जीअं वात आहे, नक आहे, दुन आहे, त उन में अंदरि आङुर विझो, कननि में बि अंदरि आङुर विझो। हे कननि जा जेके वर वकड़ आहिनि, हिते बि आङुर घुमायो, कननि खे ॿाहिरों बि आङुर घुमायो, चङी तरह सां साफ़ कयो। सम्झो था? वरी जे वुज़ू कयो था त वुज़ूअ में बि 3 भेरा हथ धोइणा आहिनि। हर वुज़ूअ खे 3 भेरा धोइणो आहे। हथ धो 3 भेरा, कुरड़ी कयो 3 भेरा, नक खे पाणी ॾियो 3 भेरा, मुंहुं धो 3 भेरा, माण्हू धो 3 भेरा, से पेर धो 3 भेरा। 3 भेरा धोइण जो, छो त इहे बदन जा खुलियल वुज़ू आहे। हथ ॾिसो न, बाक़ी जिस्म कपिड़नि में ढकियल आहे, हथ ज़ाहिर आहे, मुंहुं ज़ाहिर आहे, पेर ज़ाहिर आहे। जेके ज़ाहिर वुज़ू आहिनि इन्हनि खे 3 भेरा धो। छो त हे जरासीम हलनि था, हाणे हे चवनि था त किरोना खां बचणो अथव त 20 सेकंड हाथ को धोएं। घड़ी घड़ी फोन ते जंदा ॻाल्हायो त उन में हाथ थो अचे त 20 सेकंड हाथ धोएं। भई तव्हां हाणे था ॿुधायो, असांखे इस्लाम अॻु में ई सेखारे छॾियो आहे। सुभान अल्लाह। 3 भेरा हथ धो। हाणे ॾिसो, सुबुह जो तव्हां वुज़ू कयो, 3 भेरा हथ धो, 3 भेरा गुरियूं कयो, वरी ॿिए पाणी ते वुज़ू कयो, वरी 3 भेरा, वरी 3 पाणी ते वुज़ू कयो, वरी 3 भेरा, वरी सिजर ते वुज़ू कयो, वरी 3 भेरा, वरी सुम्हण जो वुज़ू कयो 3 भेरा। हाणे ये घणियूं नमाज़ूं आहिनि? 5। वुज़ू घणा थी विया? 5। हाणे हर वुज़ूअ खे घणा भेरा धोतोसीं? 5 × 15 भेरा। सुभान अल्लाह। 15 भेरा हथ धो, 15 भेरा कुरड़ी कयो, 15 भेरा नक साफ़ कयो, 15 भेरा पाँव धो, 15 भेरा मुंहुं धो। कीदा समझो? अहिड़ी सफ़ाई, अहिड़ी सुथराई ॿिए के मज़हब में हूंदी? वरी काकूस में वञो त असां पेशाब कयो त वक़्तु पचायो, वक़्तु पचायो। वरी खड़े सां सफ़ाई कयो, उन खां पोइ वरी तव्हां पंहिंजो पाणी इस्तेमालु कयो, पाणी सां धो। पाणी जो इस्तेमाल इस्लाम में अहम तरीन शइ अथव, पाणी जो इस्तेमाल। सम्झो था? पाणी इंसान जे गंदगियुनि खे, गिलाज़तुनि खे पाणी धोदो आहे। त पाणीअ जो इस्तेमाल अल्लाह तबारक व तआला जल शानहू लाज़मी करार ॾिनो आहे। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मक्के शरीफ को मदीने पाक आया न, त
पहिरीं पहिरीं जेका मस्जिद ठही हुई उन मस्जिद जो नालो आहे कुबा। छा नालो आहे? मस्जिद कुबा, अव्वल मदीना। उते जॾहिं साईं जन रहिया 17 ॾींहं उते रहिया मस्जिद कुबा, या 2 महीना रहिया हुया। पोइ उते जेकी मुनाफ़िक हुया उन्हनि वरी ॿी मस्जिद ठाही, उते मस्जिद मुनाफ़िक उते नमाज़ पढ़ंदा, मोमिन मस्जिद कुबा में पढ़ंदा। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब के उन्हनि मुनाफ़िकनि खे चयो मस्जिद में घरो बेरो नमाज़ पढ़ो। ज़ाहिर त टाइम पढ़ा मुसलमान आहे न, अंदर बेईमान हुया, ज़ाहिर त मुसलमान मोमिन सराईंदा न। साईं जन खे अर्ज़ कयो असांजी मस्जिद में हली तव्हां नमाज़ पढ़ो। हुज़ूर जन इरादो कयो त मां वञा इन्हनि जी मस्जिद में नमाज़ पढ़ां। साईं जन वञण जो इरादो कयो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान जी आयत नाज़िल कई, सुभान अल्लाह, ला तकुन फीह अबदा, वो मुंहिंजा महबूब इन्हनि मुनाफ़िकनि जी मस्जिद में कॾहिं बि न बीहजांइ, कॾहिं न वञजांइ। इन मस्जिद में ला तकुन फीह अबदा, कॾहिं बि हमेशह जे लाइ मां रब तोखे मना थो कयां इन मस्जिद में न वञजांइ। सुभान अल्लाह, लमस्जिद उस्सिस अला तक़वा मिन अव्वल यौमिन अहक़्क़ु अन तक़ूम फीह। उहा मस्जिद जंहिंजो बुनियाद तक़वा परहेज़गारी ते रखियो वियो, सफ़ाई सुथराई ते जंहिंजो बुनियाद रखियो वियो मस्जिद कुबा, इहा हक़दार आहे इन में तूं बीह, इते नमाज़ पढ़, इते सजदा ॾे, इते तकरीर कर, इते तबलीग कर, इते माण्हू खे पंहिंजो दर्शन दीदार कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा मस्जिद जंहिंजो बुनियाद तक़वा ते रखियो वियो। हिकिड़ो सबब इहो आहे त इन मस्जिद जो बुनियाद तक़वा ते रखियो वियो। ऐं मुंहिंजा महबूब होॾे मुनाफ़िकनि ॾे न वञिजे, उनजी मस्जिद में न वञिजे, हिते नमाज़ पढ़जांइ कुबा मस्जिद में, छो त हितां जा माण्हू मूंखे ॾाढा वणनि। सुभान अल्लाह, छा हितां जा हितां जा माण्हू मस्जिद कुबा वारा माण्हू मूंखे ॾाढा वणनि था। छो? छाजे करे? फीह रिजालुन युहिब्बून अन यततहरू, इहे माण्हू आहिनि, अहिड़ा माण्हू आहिनि जेकी पाकाई सां मुहबत रखनि था, पाक साफ़ रहण खे पसंदि कनि था। वल्लाहु युहिब्बुल मुतहहिरीन, अल्लाह खे उहे माण्हू वणनि था जेके पाकीज़गी रखण वारा। सुभान अल्लाह, कुबा मस्जिद में जेके माण्हू बीठा आहिनि न, इते जा जेके नमाज़ी पाणे सरी इन मस्जिद जा न हबीब, इहे पाक साफ़ रहंदा आहिनि, इन जे करे मूंखे वणनि था। मां रब इन्हनि खे पसंदि कयां थो, तूं बि इते इन्हनि सां गॾु नमाज़ पढ़, मूंखे इहा ॻाल्हि वणे। हो मुनाफ़िक इहे पाकाई कोन था रखनि। राज़ इहो हुयो जो हुननि वटि पाकाई कोन्हे, हिननि वटि पाकाई आहे, ही मूंखे वणनि था, हुन था वणनि। पोइ जॾहिं इहा आयत नाज़िल थी न तौबा सूरत जी, इहा आयत नाज़िल थी त कुझु ॿाहिरियां जेके असहाबी हुया उन्हनि अचे मस्जिद कुबा जे पाड़े वारनि सहाबनि खां पुछो त ॻाल्हि त ॿुधायो, पाकाई त असां कंदा आहियूं, इहा कहिड़ी पाकाई आहे जेका रब खे वणी आहे, जंहिंजे लाइ क़ुरान जी आयत रब लाइ थी आहे? तव्हांजी इहा पाकाई कहिड़ी पाकाई कंदा आहियो जंहिंजो रब वाखाण कई आहे, तव्हां महबूब रब जा बणिजी विया, इहा कहिड़ी पाकाई कंदा आहियो? त मस्जिद कुबा जा जेकी जमायती हुया उन्हनि चयो भई असां जॾहिं बाथरूम में वेंदा आहियूं न, वॉशरूम में वेंदा आहियूं त इस्तिंजा करे खड़नि सां सफ़ाई करे पोइ पाणीअ सां धोईंदा आहियूं। पेशाब कयूं त बि पाणी सां धोईंदा आहियूं, वरी जे काकूस कयूं तॾहिं बि मकाइद खे पाणीअ सां धोईंदा आहियूं। इहा धोअण वारी आदत रब खे अहिड़ी वणी जो अल्लाह क़ुरान में आयत नाज़िल कई। सुभान अल्लाह। हाणे इहा सआदत बि असांखे नसीब थी अथव। सुभान अल्लाह। इहा पाणी जे इस्तेमाल जी, हाणे हिते वॉशरूम ठहियल आहिनि मस्जिद जा, पाणी आहे या कोन्हे? जी, जिते केंडी या WC आहे उते पाणी की टोटी आहे, पर असांजे सभु जिते वेंदो त अल्हम्दुलिल्लाह ईअं। हाणे मां थी आयो आहियां उज़्बेकिस्तान,
उज़्बेकिस्तान इस्लामी मुल्क आहे, पर इस्लाम जो मर्कज़ रहियो आहे। कंहिं बि काकूस में टोटी पाणी जी कोन्हे। उहे उन्हनि जो काकूस ॿिनि हिसनि में ठहियल आहे। हिकिड़ो आहे हाजत खाना, मथो लिखियल आहे हाजत खाना। ॿियो वरी आहे तहारत खाना। हाजत खाने में उते उहे वञी हंगंदा, काकूस कंदा, पोइ उते टिशू पेपर रखिया आहिनि, टिशू सां साफ़ कंदा, पोइ हेॾो दॿो रखियो आहे, उहे टिशू वरी उन में गेटी में उछलाइनी बि न, उहे थपियल उहे वरी उन दॿे में रखनि। यार मूंखे त एॾी नफ़रत थी, एॾी मूंखे तकलीफ़ थी। मां चयो ख़ुदा जा बाला, ही पाणी खे चुत धोअण खां सवाइ निकिरनि कीअं था? काकूस मां ॿाहिरि निकिरनि कीअं था? उहे जेको हाजत खाना आहे न, उन में वेंदा, उते काकूस करे वरी उन सां टिशू पेपर सां उगी, उहे टिशू पेपर वरी उन दॿे में रखंदा, उहे दॿा भरिया पिया आहिनि, उन ते उहे उगिया पोइ हलिया वेंदा। वरी जेॾीमहिल निमाज़ जे लाइ ईंदा न, निमाज़ जे लाइ जेॾीमहिल ईंदा, ओॾी महिल उहे वरी जेकी मस्जिद सां गॾु वुज़ू खाने सां गॾु ठहियल आहिनि, उन्हनि जो नालो आहे तहारत खाना। उन में वरी गेंदी कोन्हे का, WC में माण्हू काकूस करे, उहा गेंदी न आहे। उते सिर्फ़ु पाणी हूंदो, उते धो उहो पाणी पई वञे। हीअं कहिड़ी फज़ीलत आहे? उनजा मौलवी, मुफ्ती, आलिम, पीर, उहे बि कोन था सम्झाइण, उहे बि ईअं ई कबियूं था ये पठान जी भी आदत अफगानिस्तान जा अफगानी हिते जेके पठान रहनि था असांजे खैबर पख्तूनख्वा में या असांजे सिंध में खोड़ पठान रहनि था, इहे असां सिंधियुनि वांगुरु पाकिस्तानियुनि वांगुरु इन्हनि जा बाथरूम आहिनि, पर जेके अफगानी ईंदा आहिनि उन्हनि खे मूं ॾिठो आहे। या हिते किथे किथे अफगानियुनि जी कसरत आहे, उन्हनि जूं मस्जिदूं ठहियल आहिनि, त उते मां ॾिठो आहे त उते इहे बि चुत न धोता, टिशू पेपर सां उगंदा या खड़े सां उगंदा, हलिया वेंदा। पोइ जेॾीमहिल वुज़ू कंदा न, पोइ वेंदा तहारत खाना ॻोल्हींदा, पोइ उते वञी धोई ऐं पोइ वरी वुज़ू करे अचंदा। वरी मज़े जी ॻाल्हि इहा त उहे वरी असां ते खिलंदा आहिनि, वेहंदा वरी काकूस करे वरी उनखे हथ में कहिड़ा था छेकरायो, असां चोर उल्टा कोटवार कोडाटे। हाणे सुन, मां तव्हांखे क़ुरान में जा ॿुधायो त मस्जिद कुबा वारनि जी अलाह ताला वाखाण कई, तारीफ़ कई। फी रिजालुन युहिब्बून अन यततहरू, हिते इन मस्जिद कुबा जे पासे में उहे मर्द रहनि था जेके पाकाई सां मुहबत रखंदा आहिनि, पाकाई इख्तियार कंदा आहिनि। वल्लाहु युहिब्बुल मुतहहिरीन, ऐं अल्लाह खे उहे वणनि था जेके पाक साफ़ रहण वारा। सुभान अल्लाह। उन्हनि खां पुछा कयूं, भई तव्हां उहा कहिड़ी पाकाई आहे जंहिंजी वाखाण रब क़ुरान में कई आहे, कहिड़ी तव्हां पाकाई कंदा आहियो? जो असां इस्तंजा कंदा आहियूं पाणी सां धोईंदा, पाणी सां धोई इहो हेठि उज़्बेकिस्तान में ॿुधायो मां, पर मां केतिरनि मुल्कनि में वियो आहियां, मिसाल सिंगापुर में वियुसि, साईं मुंहिंजा वियतनाम में मां वियुसि, ऐं थाईलैंड में वियुसि। वॾा होटल, वॾा माण्हुनि जा आम इस्तेमाल जा वाशरूम ठहियल, पर पाणी किथे बि न। एसी पंहिंजो मिस्र में मां वियुसि, मिस्र त इस्लामी मुल्क अरब आहिनि, मिस्र में मां वियुसि त उते बि वाशरूमनि में उहो मूंखे नज़र कोन्हे, पाणी नज़र न आहे। किथे किथे वरी इहा जेको कमोड ठहियल आहे न, कमोड कुर्सी वांगुरु, असां वटि इहा गेंडी आहे जंहिं मां ओकू वेहे थो, इनखे चइबो आहे WC, ऐं ॿियो वरी कुर्सी वांगुरु मथे ठहियल हूंदो आहे कमोड। इन ते अंग्रेज़ मुल्कनि में इहे वरी इन ते ठाहींदा, पोइ हिनखे कब्ज़ी घणी थी, जेको उते इख़बार उते रखी हूंदा,
कोई कुर्सी ते वेठा हूंदा अख़बार पढ़ंदा फोन पे रखियलु हूंदो अल्लाह तो फोन अची वेंदो आहे फोन सां अटेंड कंदा त जेसीं वाता उते मूं ॾिठो त वरी कन बाथरूमनि में पाणी आहे पर उन जो वरी पासे सां हीअं टोटड़ी ठहियल आहे उहो टोटी हीअं खोल त अंदरो अंदरि पाणी निकिरंदो आहे ऐं मकाए ते वञी लॻंदो पूरे खे बि हथड़ो घुमाए चयो भला इहो पाणी आहे त सही न कमरो न आहे या टोटी न आहे पर पाणी अचे थो पर हिन मुल्कनि में त मां ॾिसी आयो आहियां त हिते पाणी असुलु आहे ई न वायूं निज़ामी वरी हुन जा बाथरूम एॾी बदबू एॾी गंदगी जो माण्हू वञे मां त नकु बंदि करे वञा त बि या पियो राति में मजबूरी आहे माण्हू खे वञिणो आहे जे न त माण्हू हेॾे वञे ई न हर वारी खणी वञे सुभान अल्लाह फकीर हिकिड़ो ॿियो हेॾे काछे में वियासीं रोदननि फकीरनि में तकिड़ो तकिड़ो मोटी आहे काॾे में जल्दी मोटी अचे ॿियो ॿाराणी जे ख़्याल सां थोरो खणी वियो पर मच्छर अहिड़ा हुया जो हंगड़ंदो खणी वियो अल्लाह हिननि जी बदबू अहिड़ी जो अरवा ई खणी वई मजबूरी आहे मां वरी इहो कंदोसि जो या मिनरल वाटर ते का अधु किलो न शीशी इहा पाणी जी गॾु खणंदो हाणे इहा पेशाब से चलिया आहे बाकाई को सवाल कीअं माण्हू ज़िंदगी गुज़ारींदी इहो मां जॾहिं बि वॉशरूम ते वेंदो हुउसि या पंहिंजो वठूं वेंदो हुउसि बोतल उहा बोतल इस्तेमालु करे घटि में घटि माण्हू रुॻो पेशाब करे थो तॾहिं बि धोइजे घटि धोइजे या वरी माण्हू काकूस में के इस्तेमालु करे थो त इस्तंजा कजे तहारत कजे अल्लाह जो शुक्र आहे असांखे रब पाकीज़ रस्तो साहबनि वारो मदीने वारे साईं जो रस्तो असांखे रब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान शरीफ में अल्लाह जल्ल शान फरमाते हैं अल्लाह युहिब्बुत तव्वाबीन अल्लाह के उहे माण्हू वणनि था जेके तौबा ताइब थियनि था व युहिब्बुल मुततहिरीन अल्लाह के ॿियो उहे माण्हू वणनि था जेके पाकीज़गी रखंदा आहिनि सुभान अल्लाह सफ़ाई सुथराई निज़ाफ़त नफ़ासत ये अल्लाह के वणनि सुभान अल्लाह इमाम ग़ज़ाली रिवायत में आहे त जेको माण्हू अतुर मथे जो इन नियत सां मदीने वाले साईं जी सुन्नत आहे सुभान अल्लाह हुज़ूर जी सुन्नत सम्झी अतुर मथे थो जेसी ताईं उन मां ख़ुशबू पई ईंदी तेसी ताईं 70,000 मलाइक उन ते रहमत वसाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुज़ूर जी सुन्नत है न का सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुशबू लगाइण मदीने वाले साईं जी सुन्नत आहे साईं मुंहिंजा सुरमो पाइण साईं जन जी सुन्नत आहे साफ़ सुथरा कपिड़ा पाइण हबीबनि जी सुन्नत आहे जुमे जे ॾींहुं गुस्ल करणु साईं जन जी सुन्नत आहे हूअं बि रब तौफ़ीक़ ॾे रोज़ गुस्ल कयो न त ॿिए ॾींहुं टे ॾींहं गुस्ल कयो त इहा साईं जन जी सुन्नत आहे ऐं बदन खे महटण ही जेके जो आंगुरनि जा जोड़ आहिनि पोर आहिनि या खुड़ियूं आहिनि या पासा पेरनि जा आहिनि उन्हनि ते मिटी ॼमी वेंदी आहे या गिचीअ ते मिटी ॼमी वेंदी आहे मराजिम ऐं बराजिम खे धोअण हे जोड़ हे गिची जा पासा ऐं पेरनि जा जोड़ खुड़ियूं टिणियूं इन्हनि खे मराजिम ऐं बराजिम सभु इन्हनि खे धोअण सफ़ाई सुथराई करणु मदीने वारे साईं जी सुन्नत आहे ताकीद फरमायो
सुभान अल्लाह ऐं हबीबन करीमन फरमायो त पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो रखो पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो रखो ऐं ला तशब्बहू बिल यहूद यहूदियुनि सां मुशाबिहत न कयो छा फरमायो यहूदियुनि सां मुशाबिहत न कयो यहूदी ईअं कंदा आहिनि जो ॿुहारी ॾेई वरी उहा जेका किचिरो हूंदो आहे उहा किचिरे जी ढेरी जेका आहे उहा अंगण ते फिटी कंदा या दरवाज़े खां फिटी कंदा या ॿाहिरि जेको घर जो दरवाज़ो आहे उन जे दरवाज़े खां उते रखंदा इहो यहूदियुनि जो तरीक़ो आहे साईं जन फरमायो त पंहिंजा जीअं घर जा कमरा अंगण विरांडा साफ़ रखो था तीअं दरवाज़ा पंहिंजे ॻोठ जूं गलियूं बि साफ़ रखो सुभान अल्लाह नज़िफ़ू अफ़नियतकुम घरनि जे अॻियों जेके मैदान आहिनि न इन्हनि खे बि साफ़ सुथरो रखो गलियूं घिटियूं पंहिंजूं इहे बि साफ़ सुथरियूं रखो घिटियुनि में पेशाब न कयो घिटियुनि में पायखानो न कयो घिटियुनि में तव्हां पंहिंजो इंसानी बशरी ज़रूरतूं हाजतूं घिटियुनि में पूरियूं न कयो मेवेदार वण जे हेठां काकूस न कयो वहंदड़ पाणी में पेशाब या पायखानो न कयो बीठल पाणी में पेशाब पायखानो न कयो माण्हू पाणी में अंदरि वेंदे थो पियो वॾो पाणी आहे पोइ पेशाब लॻो उते ई करे छॾे काकूस आयो उते ई करे छॾे साईं करीम इन शइ खां मदद फरमाई आहे ईअं न कयो छो त इन में हिकिड़ो त पाणी ख़राब थींदो पाणी नापाक थींदो ऐं पाणीअ में जेकी इंसानी फुज़लात निकिरनि था न पेशाब आहे इन पेशाब में माण्हुनि जे बदन जा ज़हरीला उज़वा निकिरनि था यूरिया यूरिक एसिड साईं मुंहिंजा ॿियूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ज़हरीलियूं शयूं आहिनि जेके पेशाबनि में निकिरनि थियूं तव्हां शहरनि में वॾनि शहरनि में जिते काकूस आहिनि पेशाबखाना अक्सर सफ़ाई न थींदी आहे उते तव्हां ईंदो न पेशाबखाने में बदबू ईंदी आहे इहा यूरिक एसिड जी धप हूंदी आहे छो त सफ़ाई न थींदी हाणे इहे शयूं जेॾी महिल पाणीअ में पहुंदियूं मिसाल हिते चैनल जो पाणी आहे इन में माण्हू को काकूस थो करे या पेशाब थो करे इहो पाणी अॻिते वही वेंदो तलाउ खां अॻिते इहो वाटरनि में पाणी थो वञे उन मां माण्हू पाणी भरे पीअनि था इन पाणी मां कपिड़ा धोअनि था इन पाणी खे माण्हू झंडे ते दिलनि में रखे पंहिंजे घरनि में पीअण में इस्तेमालु कनि था कपिड़नि धोअण में इस्तेमालु कनि था खाधे पीते रध बचाव में इस्तेमालु कनि था त इहे ज़हरीला जुज़ा इन पाणी में पिया त इहो पाणी ज़हरीलो बणिजी वेंदो अॻिते ॿियनि माण्हुनि खे नुक़सानु थींदो सम्झो था धूड़ खां पाण खे बचायो धूहे खां पाण खे बचायो दस खां पाण खे बचायो इहा मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे तालीम ॾिनी छो हाणे मिसरन हीअ असांजी मस्जिद जी गली आहे इन सां गॾु पंहिंजो गटर लाइन ठहियल आहे नाली ठहियल आहे नाली तव्हां ॾिठो आहे न हफ़्ते ॿिए हफ़्ते भंगी ईंदा आहिनि उहे इन खे साफ़ कंदा आहिनि इन नाली खे साफ़ करे उहा जेका कारी मिटी निकिरंदी आहे इहो माण्हुनि जो फुज़लात हूंदा आहिनि गंदगी हूंदी आहे इहा कारी मिटी उहा वरी उते ॿाहिरि रखंदा हालांकि उन्हनि खे इहा हिते रखणु जाइज़ ई न आहे इनखे विझी गाॾे में विझी कंहिं पराई जाइ ते इनखे तहलील करणु हुकुम ईअं आहे कानून ईअं आहे पर हिते कानून जी अमल दरामद कोन्हे टाउन कमेटी सुठी पई आहे उहे पंहिंजे पैसनि खाइण में पूरा आहिनि शहर जी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कोन्हे को हाणे इहो छा थो थिए जो इहा मिटी जेका गंदगी आहे काकूस आहे मोरेज़ आहे उन जी उहा कढी रखनि था हिटीअ में पोइ ॿ ॾींहंनि खां पोइ सुकी वेंदी हाणे उतो जेॾी महिल गाॾी लॻंदी न हुनजे मथां बीठो ईंदो त उहा धूड़ थी उथनि हाणे इहा साॻी उहा धूड़ आहे जंहिंमें माण्हुनि जा फुज़लात आहिनि काकूस आहे गिलाज़त आहे गंदगी आहे इहा धूड़ थी उथी इहा धूड़ जेॾी महिल
गाड़ी लगंदी आहे, मोटरसाइकिल तेज़ लॻंदो आहे या धूड़ उथंदी उहा असांजे नक में वेंदी, असांजे वात में वेंदी। हाणे इहा शइ जेका वई सा इहा सुठी हुई या ख़राब हुई? पाक हुई या नापाक हुई? सेहत वारी हुई या बीमारी वारी हुई? हाणे इहे शयूं जो असांजे अंदर में थियूं वञनि त पोइ असां बीमार कॾहिं था थियूं। असां में जेके बीमारियूं आम वधीक वञनि असांजे दीन असांखे सफ़ाई सुथराई नज़ाफ़त नफ़ासत सेखारी आहे। सुथरा साफ़ हुजो, कमड़ जा बच्चा जेका सवटी मां हूंदी आहे उनजा बच्चा आठिया मञिया साफ़ सुथरा सुठे कपिड़नि वारा, ख़बर पवंदी त मां हिनजी सवटी आहे। ऐं ॿार हूंदा छेकरा, लिम पई वहंदी, गिग पई वहंदी, कपिड़ा मेरा, जी मां सवटी न आहे। सम्झो था त असां मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं, हुज़ूर जा ग़ुलाम आहियूं। हुज़ूर जन असांखे जेका तालीम सेखारी आहे, हज़ार सवटियुनि माइरुनि खां बि वधीक मदीने वारे साईं असांखे पाकीज़गी सेखारी आहे। सुभान अल्लाह। उन तालीम ते हलंदासीं त इंशाअल्लाह असांखे दुनिया जी ऐं आख़िरत जी भलाई नसीब। अल्लाह अल्लाह आमीन।